नमस्कार, मां आहियां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। सफ़ाई कर्मचारियुनि मुनण लाराए कयो विरोध। अहमदाबाद में सफ़ाई कर्मचारी 2 ॾींहंनि खां हड़ताल ते लथल आहिनि। म्यूनिसिपल कमिश्नर जे कड़क सूचना खां पोइ बि सफ़ाई कर्मचारी पंहिंजे मांगुनि ते अड़ियल आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे मुनण लाराए करे विरोध जो इज़हार कयो आहे। अॼु 50 ॼणनि खनि मुनण लाराए विरोध कयो आहे। अॼु हड़ताल जे ॿिए ॾींहुं बि 13,000 सफ़ाई कर्मचारी हड़ताल ते लथल आहिनि। ट्रक हड़ताल जो अॼु 5हों ॾींहुं। 5हें ॾींहुं बि ट्रक मालिक जे हड़ताल चालू रहंदे सूरत शहर में अनाज, तेल ऐं भाॼियूं ऐं जीवन ज़रूरत जूं शयुनि जा अघ चोट ते चढ़ी विया आहिनि। पार्सल ऑफिस में बि पार्सलनि जो ढिघ थी वियो आहे। माण्हुनि जो चवणु आहे त अगरि 2-3 ॾींहं हड़ताल अञा हली त ॾाढी परेशानी थींदी। सफ़ाई कर्मचारियुनि जो जिद्दी वलण। सफ़ाई कर्मचारी पंहिंजी हड़ताल खे उग्र रूप ॾींदे रस्तनि ते कचिरे जा ढेर फिटी कया आहिनि।
इन करे माण्हू मुश्किलातुनि जो सामनो करे रहिया आहिनि। बरसाति जे माहौल जे कारण ऐं रस्ते ते कचरे जे ढेर सबबु बीमारियूं फैलिजी सघनि थियूं। अॼु हड़ताल जो ॿियो ॾींहुं आहे। ट्रांसपोर्ट एसोसिएशन जी राज्य भर में हड़ताल। गुजरात में ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे हड़ताल सबबु माल जी अच वञ ते असर पियो आहे। राजकोट ऐं जामनगर में ट्रांसपोर्ट मालिकनि मौन रैलीअ जो आयोजन कयो ऐं कलेक्टर खे आवेदन पत्र ॾिनो।
मौसम विभाग द्वारा भारी बरसात जी अॻकथी। मौसम विभाग ॼाणायो आहे त ईंदड़ 2 ॾींहनि में उत्तर गुजरात में भारी बरसात पइजी सघे थी। अहमदाबाद में बि झिरमिर बरसात पई सघे थी। भारी बरसात जी अॻकथीअ सबबि माछीमारनि खे समुंड में वञण जी मनाही कई वई आहे। अहमदाबाद में सुबुह खां ई बरसाती माहौल। अहमदाबाद में सुबुह खां ई बादल छायल आहिनि ऐं बरसाती मौसम सबबि हिल स्टेशन वांगुरु महसूसु थी रहियो आहे। अहमदाबाद में अधु राति जो बरसाति पई हुई। अहमदाबाद जे कुझु इलाइक़नि में रस्तनि ते पाणी भरिजी वियो आहे। अॼु आंध्र प्रदेश में बंद जो ऐलान। आंध्र प्रदेश राज्य खे ख़ासि दर्जो ॾिनो वञे, इन लाइ बंद जो ऐलान YSR कांग्रेस तरफ़ां ॾिनो वियो हो। इनकम टैक्स खाते जा कर्मचारी भी आंदोलन जे रस्ते। अॼु इनकम टैक्स ॾींहुं आहे ऐं कर्मचारियुनि तरफ़ां उन ॾींहं जो बहिष्कार कयो वियो आहे। उन्हनि खे घुर्ज मुताबिक़ सहूलियतूं नथियूं मिलनि, इन करे कयो आहे आंदोलन। इनकम टैक्स जे कर्मचारियुनि ॼाणायो आहे त 95% कर्मचारी इन आंदोलन में जुड़िया आहिनि।
देश जे 74% ATM में आउटडेटेड सॉफ्टवेयर। संसद में पुछियल हिकु सुवाल जे जवाब मुताबिक़ ॼाण ॾिनी वई आहे त देश जा 74 ATM आउटडेटेड सॉफ्टवेयर सां कमु करे रहिया आहिनि। इन करे सवलाई सां ठगी थी सघे थी। सरकार तरफ़ां जून 2019 ताईं ATM अपग्रेड करण जी मोहलत ॾिनी वई आहे। पादरा जे उमराया ॻोठ में गैस लीकेज। पादरा जे उमराया ॻोठ में आयल गणेश केमिकल कंपनीअ जे वाल लीकेज सबबि गैस लीकेज थियो हुओ। ख़ुशकिस्मती इहा आहे त इन में का बि जानहानी न थी आहे। निर्माण न्यूज़ जे अहवाल खां पोइ हरकत में आई सरकार। मोड़ासा में वाहन जो दर खोले करे ऐं CNG टैंक ते वेही करे सवारी कई वेंदी हुई ऐं माण्हुनि खे विहारियो वेंदो हो। इन जो वीडियो निर्माण न्यूज़ कढी न्यूज़ में ॾेखारण सां RTO अधिकारी हरकत में अची विया ऐं 25 खां बि वधीक वाहन ज़ब्त करण में आया।
मोड़ासा जे अरावली आरटीओ ट्रैक में माण्हू परेशान। मोड़ासा जे अरावली में आरटीओ ऑफिस हूंदे भी माण्हुनि खे टेस्ट ॾियण हिम्मतनगर वञणो पवे थो। माण्हुनि जी घुर आहे त ज़िले में ही टेस्ट ॾियण जो ट्रैक शुरू थिए। रोज़ 40 खां 50 माण्हू टेस्ट ॾियण वेंदा आहिनि ऐं माण्हुनि जो पैसो ऐं टाइम जो नुक़सानु थिए थो। हाई कोर्ट के ऑर्डर खां पोइ भी मॉल मालिक वठन था पार्किंग चार्ज। सूरत शहर में हाई कोर्ट के ऑर्डर खां पोइ भी मॉल जा मालिक पार्किंग चार्ज वठी रहा आहिनि। मॉल में ₹40 ताईं पार्किंग चार्ज वठण में ईंदी आहे। इहो पार्किंग चार्ज गैरकायदेसर हुअण बावजूद का भी कार्रवाई नथी थिए ऐं वाहन रस्ते ते पार्क थियण सबब ट्रैफिक में मुश्किलातूं अचनि थियूं। माण्हुनि जो चवणु आहे त अहमदाबाद वांगुरु सूरत शहर में भी सरकार सख़्त थिए। ये हुयूं सिंधीअ में ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻे ई वक़्तु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।